गाज़नवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त खैबर मां ख़बर ईंदालु मटियारी जे सब डिवीज़न बिडशाह जे तरफा ॻोठ दरिया खां टालपुर जे बिजली कटण खिलाफ JUI अॻवान सलीम सिंधी ऐं SUP अॻवान शकूर नास कासकेली अब्दुल कासकेली फिदा हुसैन कासकेली ऐं ॿियनि ॻोठाणनि जी अॻवानी में ॻोठ दरिया खां टालपुर जे रहवासियुनि खंडू स्टाफ क़ौमी शाहरात ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं रोड जा ॿई पासा बंद करे छॾिया, जंहिं करे रोड जे ॿिन्ही पासे सवें गाॾियूं बीजी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हेस्को बिडशाह जा ऑफिसर रात जी उंदहि में असांजे ॻोठ जी बिजली कटे हलियो था वञनि। जेकॾहिं असांजे इलाइक़े वासी हेस्को ऑफिस वञनि था त ऑफिस बंद करियो छॾीनि, पुलिस वारनि जी बि नथा ॿुधनि। DSP हला ऐं SHO बिडशाह मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे संदन जाइज़ मुतालबा हल करण जी यकीन दहानी करण बाद ॻोठाणनि पारां हयल धरणो ख़त्म कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।